रखण ऐब आहे। वाह ज़ेबी साहिबा वाह वाह। रहे भी ॼणू यूरोप में थी न। घर में दाल न लभे ॻाल्हियूं वरी बादशाहनि जहिड़ियूं। छॾ माई छॾ, कुझु हया कर, कुझु शर्म कर। छो अचे मुड़साई पाण ते जगू खिलायो अथई। चयुमि न तव्हां सभु मर्द ईअं हिकु जहिड़ा हूंदा आहियो। न चाहींदा आहियो त औरत खे आज़ादी मिले। कहिड़ी आज़ादी जी ॻाल्हि थी करी तूं? आज़ादी जो लफ़्ज़ तुंहिंजे वातों सुठो नथो लॻे। तोखे आज़ादी न पर छुड़वागी खपे। आज़ाद त हीअ बिजली बि आहे। पंहिंजे मामे जी नाजाइज़ ख़्वाहिशूं पूरी करण लाइ पंजनि घरनि में कमु थी करे असां बाबे ॾाॾे सूदा छिता थी पिया आहियूं त कुंडी हणी बल्ब ॿारियूं। पर हूअ पंहिंजी इज़त खे सम्झे थी न। तोखे इज़त न पर छुड़वागी खपे। छुड़वागी खुदा जो नालो थी पंहिंजे मुड़ुस खे ख्वार न कर। तुंहिंजो मथो ख़राब थियो आहे। ओ माई कंहिंजो मथो ख़राब थियो? मथो ख़राब थियो तुंहिंजो। औरत ज़ात थी करे औरत ज़ात जे नाले खे बदनाम थी करी। हाँ ऐं मथे वरी मौत भरी साथी चई त मर्द ख़राब आहिनि। हाँ निकिर असांजे घरवां। यू शट अप। अरे यू शट अप छा शट अप? अरे मां तो जहिड़ी नौकराणी खे खंगा बि न खसीस नौकराणी थी करे बकवास थी करे। भले मां तोखे खंगण छो थी ॾियां। निकिर त हल वॾी आई आहे। हल मूंखे अलाह सां हेड़ी ॾिनी आहे। तुंहिंजी कहिड़ी ज़रूरत आहे? बिजली माना तूं हिननि ॻाल्हियुनि खे सम्झे थी न। सुहिणो लॻे पियो मुंहिंजो यार। हाय हाय सुहिणो लॻे पियो मुंहिंजो यार गुलाबी जोड़े में। ओहो गुलाबी जोड़े में। सुहिणो लॻे पियो मुंहिंजो यार गुलाबी जोड़े में। ओहो गुलाबी जोड़े में। अहिड़ियूं अखियूं हस जीर साम्हूं हणे पियो तीर। न लॻारा गुलाब जंहिंजो हुयो न जवाब थी वियो हुन सां मूंखे प्यार गुलाबी जोड़े में। ओहो गुलाबी जोड़े में। सुहिणियूं सनड़ियूं हसनड़ियूं सुहिणियूं सनड़ियूं हसनड़ियूं सुहिणियूं सनड़ियूं जाड़ियूं गिरवूं ॼण त हुयूं तलवारूं। मथां लॻल हन नासी बिंदिया तीअं लॻनि पियूं प्यारियूं। हाय सुहिणियूं सनड़ियूं जाड़ियूं गिरवूं ॼण त हुयूं तलवारूं। मथां लॻल हन नासी बिंदिया तीअं लॻनि पियूं प्यारियूं। अहिड़ो सुहिणो हो जनाब जीअं गुलनि में गुलाब ॾिसी ठरां पियो बार बार गुलाबी जोड़े में। ओहो गुलाबी जोड़े में। हाय हाय वार कुल्हनि ते वार कुल्हनि ते वार कुल्हनि ते अखिड़ियूं बादामी पाण खे आयो सजाए। जीअं वञा पियो मासूक थींदो तीअं पियो पाण खे ठाहे। वार कुल्हनि ते अखिड़ियूं बादामी पाण खे आयो सजाए। जीअं वञा पियो मासूक थींदो तीअं पियो पाण खे ठाहे। जंहिंजो घुमणो लाजवाब ऐं खिलणो बेहिजाब मूंखे सुक कयो सरकार गुलाबी जोड़े में। ओहो गुलाबी जोड़े में। अहिड़ियूं अखियूं हस जीर साम्हूं हणे पियो तीर। न लॻारा गुलाब जंहिंजो हुयो न जवाब थी वियो हुन सां मूंखे प्यार गुलाबी जोड़े में। ओहो गुलाबी जोड़े में।
न छॾींदुसि मां बि तोखे न छॾींदुसि तो वॾो नुक़सानु कयो आहे वॾो ज़ुल्म कयो आहे तो अॼु मां तोखे टुकर टुकर करे छॾींदुसि अरे सलीमा तू वरी का साई कॾहिं को थियो चुप कर का साई हूंदे न तूं अरे हेॾे तो वटि बि ईंदी न बि तो बि हुनखे न सम्झायो हाणे न छॾींदुसि अरे अरे बचाओ अरे हिते त भला पाणी पतड़े जो मैदान लॻो पियो आहे अरे आहे केरु तूं ओ बाबा हिन मुआरे यार जो महबूब ऐं सलीम जो बेड़ो ई गरम थियो आहे ज़ेबी जे पोयों अरे छा थियो आहे अरे तूं चुप कर विच वारा न अचनि विच में विच वारा बि हुन सां ॿधल आहिनि अरे उहो जंहिंखे सुर्खी वारा ॻाढ़ा चप थी ॾेखारे त उहो बि हुन सां ॿधल हेॾे हया बि वियो त इंसाफ़ बि वियो अरे सलीमा जे हिन असांजे मुल्क में इंसाफ़ हुजे हा त मुल्क सऊदी न लॻो पियो छा वते आमू वारो पी पिनंदो अरे मां पुछंदो आहियां सलीमा हाणे या सिर रखो त मां तोखे घर छॾे अचां घर कंहिंजो घर अरे मूंखे को घर कोन्हे को मूंखे को घर ओ सलीमा मां त वस कयो त तोखे ऐं तुंहिंजी ज़ाल खे ठाहियां पर साईं तुंहिंजी ज़ाल जा जो तेवर तिखा त मां छा कयां ॿुध केरु विच में हिन ॿिन्ही जे में हाँ हिन ॿिन्ही जे विच में केरु तुंहिंजे ऐं ज़ेबी जे न रे मुंहिंजो सलीम महबूब चरे जे इहा ई त ज़ेबी आहे जिन ॿिन्हिनि जो मथो ख़राब करे छॾियो आहे मां हो हुते चरियो लॻो पियो आहे हिते चरियो लॻो मां ज़ेबी खे न छॾींदुसि अरे ॿुधाए किथे लिकाए ज़ेबी खे किथे लिकाए थी मां छो लिकाईंदोमांसि बाबा अलाह जो कसम मां छो लिकाईंदोमांसि बाक़ी ओ सलीमा जेकॾहिं तूं अॻु में हिन ज़ाल ते कंट्रोल करी हा त इहे ॾींहं ॾिसणा न पवनी हा आज़ादी ॾेई हाणे पछताए थो न हाणे इहा सिर रख तूं घर हलो मां ज़ेबी खे ॻोल्हे सोले हथ करे तो वटि वठी थो अचांसि हाँ हाँ पर जे न अचे त पोइ न आई त मुंहिंजो ज़िम्मो आहे पर ॿीहर आज़ाद न छॾिजांइसि पुट हीअं करे इहो रसो खणी आ त हिनखे ॿधी महबूब चरे सां गॾो गिदू बदल छॾे अरे मां न ओ बाबा रसे जी ज़रूरत न आहे हीउ मुंहिंजो यार सियाणो आहे हल हल त मां तोखे छॾे थो हल 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 ज़िद न कबो आहे ज़िद न कबो आहे हल हल मुंहिंजा बाबा हल हाँ हाँ दादा 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 छा थियो ही सब छा आहे दादा छा आहे ॾाॾा हनीमून ते थो वञे लाड़ पर बाबा तूं लाड़ छो थो वञे पियो बिजली हिन मूं वारे अने घड़ियल पुट खे चओ त असां फ्री न थिए ॿुधी त विया हूंदो फ्री न थियो पर दादा तूं बाबे जे अफालन जे करे तूं पंहिंजे पुट खे छॾे लाड़ छो थो वञी तूं मुंहिंजे अरमाननि जो खून थो करे दादा ओए छोरा ए पुट खे 100 रुपए जा ॿिया अरमान वठी ॾेसि बिजली इहो त अन्याय आहे पुट केतिरा दफ़ा चयो मां त हल त यूसुफ शाह जिलियानी तो न्याय वठी जाए न हले हाणे मूं ॾे अञा असां बिजली ॾाढो ॻाल्हाए बि नथो ख़ामोश ख़ामोश आहे किथे तूं ऐं ॾाढो किथे मुंहिंजे अरमान जे ख़्वाहिशुनि जो खून त न करे रहियो जेकॾहिं बिजली खे तूं लाड़ वठी वए न त तुंहिंजे पोटे जी दिलि फाटी पवंदी ऐं तुंहिंजो पोटो मरी वेंदो ॾाढा कसम सां मरी वेंदो अरे अब्बा ए बिजलीअ में अलाए केतिरा प्यालो करे ना जे तूं बेहोश थी जे त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो अल्लाह मालिका दादा नदीमा 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 नदीमा
बाबा ता मुझे पुट जे अरमान जो हे तो के साथियो अरे माते तो साथ दिल की चोरी तो क्या उठ बिजली तुझिया खजी सारी तुझिया वनी बार था याद कंदे दादे के दादा वो देर न कर हल ताली ने मामे को डायरेक्ट लेने आया हल वारो हल तो फ्री न बने हेलो बाबा हेलो पैसा भरी दा यकीनन दोस्तों तव्हांजे ताड़ियुनि तव्हांजे लाफ्टर इन ॻाल्हि जो यकीन ॾियारे छॾियो त ड्रामो तव्हांखे बेहद वणियो हिकु दफ़ो ताड़ियूं थी वञनि ड्रामे लाइ असां हास्पे रिवायत आर्टिस्टनि जो दोस्तनि सां तारुफ़ कराईंदा आहियूं जंहिं दोस्त हिन ड्रामे में सलीम जो किरदारु कयो तव्हां भरपूर ताड़ियूं वॼायो त मां उन दोस्त खे घुरायां अहमद पठान महबूब जे पीउ जे किरदार में मोहम्मद रफ़ीक शेख ज़ेबी जिन ॿिनि खे चरियो कयो तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में बहितरीन आर्टिस्ट शमा मंगी नदीम अॼोके ड्रामे जो हीरो तमामु बहितरीन कॉमेडियन जिनके तव्हां ताड़ियूं वॼाए बि दाद ॾिनो तमामु बहितरीन आर्टिस्ट महबूब गुल टोटाणी जंहिं तव्हांखे डांस में ठुमका बि ॾेखारिया तव्हांखे महसूस कयो नदीम जे पीउ जे किरदार में अज़ीम जे किरदार में तमामु बहितरीन असांजो उस्ताद तमामु सुठो डायरेक्टर तमामु सुठो एक्टर ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर उस्ताद नियाज़ शेख ताड़ियूं वॼायो दोस्तों ताड़ियुनि जो साथ हलंदो रहे ड्रामो जंहिं कैरेक्टर ते बेस्ट हुयो बिजली तव्हांजी भरपूर ताड़ियूं तमामु बहितरीन आर्टिस्ट ताड़ियुनि जे दाद में वहीदा अबरो महबूब चरियो तमामु बहितरीन इंटरव्यू ॾिनियूं दोस्त तमामु सुठो आर्टिस्ट तमामु बहितरीन कॉमेडियन तमामु मेहनती आर्टिस्ट तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अमजद गुल सुवो असां यकीन कयो ये तव्हांजो इहो जेको दाद आहे इहो असां आर्टिस्टनि जे लाइ जिया पोइ आहे दोस्तनि लाइ ताड़ियूं हिकु दफ़ो थी वञे ऐं आख़िरी कैरेक्टर हिन ड्रामे जो असां सभिनि जो उस्ताद लाड़काणे जा जेके बि आर्टिस्ट आहिनि असां सभिनि जो उस्ताद तमामु वॾो नालो स्टेज जे हवाले सां हिकु वॾो नालो स्टेज जी दुनिया जो असांजो उस्ताद मोहतरम अकबर बलोच भरपूर ताड़ियूं ॾाढो क़दीम अॼोके हिन ड्रामे जो राइटर बाबो ॾाढो बिजली जो तमामु बहितरीन असांजो दोस्त सुठो इंसान फ़कीर मोहम्मद अयूब खान ड्रामे जो राइटर साईं अयूब खान साहब खे गुज़ारिश है महिरबानी करे स्टेज ते अचनि ही जेको सेट तव्हां ॾिसो था दोस्तों सेट डिज़ाइनर जे महिनत करे हिन सेट खे लॻायो तव्हांजे साम्हूं मां उनखे घुराईंदुसि ताड़ियुनि जे दाद में गुलाब शहानी जंहिं दोस्त हिन ड्रामे खे म्यूज़िक ॾिनी उन दोस्त खे गुज़ारिश कंदुसि मथे स्टेज ते अचे गुलाम मुस्तफ़ा शेख असांजे आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जा ड्रामा डिपार्टमेंट जो चेयरमैन अली रोशन शेख ऐं आख़िर में आउं दावत ॾींदुसि आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जे वाइस प्रेसिडेंट महान शख्सियत तमामु सुठो आर्टिस्ट सीनियर असांजो साईं अब्दुल सत्तार ख्वावर साहब मां गुज़ारिश कंदुसि
अली रोशन शेख के त अचन ॿ लफ़्ज़ तव्हां सां मुखातिब थियनि ॻाल्हाइनि। अली रोशन शेख। कामयाबी जी मिठी माखी चखण कुछ दुखी आ, डंग झलणा था पवन। कामयाबी जी मिठी माखी चखण कुछ दुखी आ, डंग झलणा था पवन। मंजिलन पासे वधण सवलो ना, हर कदम ते वंग छिनणा था पवन। हीअ असांजे हिननि दोस्तनि जी 15-20 ॾींहंनि जी महिनत हुई जेका अवां ॾिठी। स्टेज ड्रामो करणु इंतिहाई ॾुखियो हूंदो आहे, उन में इंतिहाई महिनतूं हूंदियूं आहिनि सभिनी जूं। ऐं मां मुबारकबाद ॾियां थो असांजे डायरेक्टर नियाज़ शेख साहब खे, उस्ताद अयूगाद साहब खे, सॼी टीम खे जिन एतिरो बहितरीनु ड्रामो पेश कयो आहे। ऐं लख थोरा अवां लाड़काणे वासियुनि जा, महिरबानी, लख थोरा। इन ड्रामे जो डायरेक्टर उस्ताद नियाज़ शेख, जिनके गुज़ारिश है जी तव्हां सां ॿ लफ़्ज़ मुखातिब थियनि। नियाज़ शेख साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। असां सभिनी दोस्तनि जा निहायत शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो। दोस्तो, हक़ीक़त इहा आहे त हिन ड्रामे जो डायरेक्टर त बज़ादे ख़ुदि मां हुयुसि, पर असुली जेको जंहिंजी महिनत हुई उहो असांजो डायरेक्टर जेके असां असिस्टेंट कयोसीं, पर हक़ीक़त उहो डायरेक्टर उस्ताद अहमद पठान जंहिंजी महिनत हुई, जंहिंजी राति जी महिनत तमामु सुठी महिनत, उन जे लाइ महिरबानी करे ताड़ियूं वॼायो। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। कहिड़नि दोस्तनि जा नाला खणा? महिरबानी। असांजे अॼोके ड्रामे जो राइटर साईं मोहम्मद अयूगाद साहब थोरो टाइम जे हिसाब सां साईं थोरो इन शइ खां करे पियो, त तव्हां थोरो प्रोग्राम खे जल्दी हलायो। पोइ बि मां साईं खे चवंदुसि साईं लतीफ़ सरकार जेको हिकिड़ो शेर ॿुधाए छॾियो। साईं मोहम्मद अयूगाद साहब लाइ ताड़ियूं। साईं फरमायो, वेठे वरन पवन सुते मिलन न सुतरी जे रंधन मथे रुवन सजन मिले तन खे। जदोजहद ऐं कोशिशि साईं क़ाबिल हासिल थींदियूं आहिनि। मुंहिंजी नंढड़ी कोशिशि हुई दोस्तनि थियो मदाहिया ड्रामा मुंहिंजे में किलो पतरा ते कया हुया, ऐं आउटकास्ट में मदाहिया ड्रामो मुंहिंजो पहिरियों। आख़िर में आउं गुज़ारिश कंदुसि वाइस प्रेसिडेंट आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो साईं अब्दुल सत्तार ख्वावर साहब, जिन खे अॼु तव्हां सां मुखातिब थियनि। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में साईं अब्दुल सत्तार ख्वावर साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजे लाइ सभु क़ाबिल एतिराम, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हांखे काफ़ी तकलीफ़ आई कि तमामु सुठा सुठा दोस्त हेठि बि वेठा, कि साम्हूं बीठा बि रहिया आहियो, ड्रामो ॾिठो। ऐं सिंध में पूरीअ में स्टेज ड्रामो जेको आहे बिल्कुलु ॼण त ख़तमु थी वियो आहे। ऐं असां कोशिशि कयूं था त लाड़काणे में जेको आहे इन स्टेज ड्रामे खे वरी मथे खणी अचूं। इन सिलसिले में असां कोशिशि कई आहे त हर महीने ॿिए ड्रामो कयूं, पर हाणे जेको आहे असां अगस्त जे सेप्टेंबर में जेको आहे उहो असां ड्रामा फेस्टिवल जो ऐलान था कयूं, ऐं उन में असां 10 ड्रामा कंदासीं। ऐं डेली जेको आहे उहो 9 ड्रामो हूंदो। तव्हां असांजा सभु हिकु जहिड़ा मौजूदु महिमान आहियो, सभिनी जी महिरबानी। अलाह सभिनी खे ख़ुशि कंदो। महिरबानी। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु मां कुझु घड़ियूं कढी असांजे प्रोग्राम खे एंजॉय कयो। सो तव्हां खां वठंदासीं मोकिलाणी। अल्लाह नेगेबान, जाॾे पैर ताॾे ख़ैर।